नाज़िन पीर वसण वेझो ॻोठ अलाडिनो में मच कचहरी कोठाई वई जिते इलाइक़े वासियुनि सक़ाफ़ती बहस पहिरें शिरकत कई। वधीक तफ़सील ग़ुलाम मुर्तज़ा जमाली जी रिपोर्ट में। इन वक्त असां पीरोसण भरिसां ॻोठ अलाडिनो में इल्म पिरायो सिंध सवारियो उनवान हेठि मच कचहरी कोठाई वई आहे। इंशाअल्लाह ताला अॻिते बि ईअं मल्हाईंदी रहंदी। इन सां सिंधी अवाम खे इन जनरल सिंध सूबे खे तमामु वॾो फ़ाइदो थियो आहे। सक़ाफ़त असांजो जियापो आहे। सिंध सां प्यार जो या इज़हार जो इहो आहे, इहो क़यामत रहंदो। मच कचहरी जो मक़सदु इहो आहे ऐं सक़ाफ़त जो मक़सदु इहो आहे त जेको असांजी सिंधी टोपी अजरक ऐं इहे जेके असांजूं निशानियूं आहिनि सिंधियुनि जूं जंहिंखे असां उजागर कंदा आहियूं पूरी दुनिया में। हीउ जेको असां हर साल सक़ाफ़ती ॾींहुं मल्हाईंदा आहियूं उन ॾींहं खे असीं ईद जे आम मल्हाईंदा आहियूं, छाकाणि त असांजी जेकी तहज़ीब आहे असांजी जेकी सक़ाफ़त आहे उहा हज़ार साल पुराणी आहे। जेका आम तौर ते तारीख़ वारा चवंदा 5000 साल, पर न, ही 10 लख साल पुराणी हिन धरतीअ जी ही सक़ाफ़त आहे। दिसंबर जेको ॾियारो आहे उहो सिंध टीवी न्यूज़ सां सक़ाफ़त मल्हाईंदा। कैमरामैन रियाज़ हुसैन सां ग़ुलाम मुर्तज़ा जमाली, सिंध टीवी न्यूज़ पीर वसण।